नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त नामवर आलमदीन बुज़ुर्ग हस्ती हज़रत गौसुल हक़ मखदूम नूर सरवर रहमतुल्लाह अलैह जी हाला में थींदड़ 6 माई सूमार शरीफ़ जी इंतज़ाम जो जाइज़ो वठण लाइ हिकु अहम गॾिजाणी डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह जी सदारत हेठि डिप्टी कमिश्नर सेक्रेटरी जे लतीफ़ हॉल में थी गुज़री है। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर वन अबूला अली भट्टी, चीफ खलीफ़ो सईद नूर मोहम्मद शाह, मीर मसरत हुसैन जाफ़री, सहत रेवेन्यू औकाफ़ ऐं मुनसिपल अमलदारनि शिरकत कई है। गॾिजाणी में सोमवार शरीफ़ जी तैयारियुनि ऐं पांधीड़नि जी सहूलियत लाइ इंतज़ामी कमेटी जोड़ण सां गॾोगॾु सिक्योरिटी जा भरपूर इंतज़ाम करण लाइ पुलिस इंतज़ामिया खे हिदायत ॾिनियूं वयूं आहिनि। डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह सोमवार शरीफ़ खां अॻु सफ़ाई सुथराई, मच्छर मार स्प्रे, पांधीड़नि जे इलाज लाइ मुफ़्त तिबी कैंपूं, पीअण जे लाइ पाणी जूं शबीलूं, दरगाह खे रंग रोगन ऐं सिंगारे रोशनी जो ख़ासि इंतज़ाम करण जी हिदायतूं ॾिनियूं आहिनि। डिप्टी कमिश्नर मटियारी दरगाह अंदरि दाख़िला लाइ पुलिस ऐं औकाफ़ खाते खे वॉक थ्रू गेट लॻाइण ऐं हेस्को इंतज़ामिया खे सोमवार शरीफ़ दौरान लोडशेडिंग न करण जूं हिदायतूं पिण ॾिनियूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।